हला थीनी मक हराम जंहिंजो खाई तंहिंसां विढ़ी साम्हूं करी वाह वाह अंदर में थो सड़ी चवे इशफाक महर केटीएन वारो जाथे गाढ़ो बोर्ड ॾिसी उते थो वञी किरी अहिड़े पेट खां ॿुॾी नथो मरे अहिड़े पेट खां ॿुॾी नथो मरे। अड़े ओए पंहिंजो पाण ते एॾो गुरूर न कर तूं खुशकिस्मत आहीं जो एॾो तोखे चाहियूं था असां चांडिया आहियूं असांजे ख्वाबनि में बि माण्हू इजाज़त वठी पोइ ईंदा आहिनि असांजे ख्वाबनि में बि माण्हू इजाज़त वठी पोइ ईंदा आहिनि। चांडिया 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 आयूं साथी जा चांडिया जा यार आयूं दुश्मन ते पार आयूं न कंहिंजी सादा आयूं न कंहिं खाट जंदा असांखे को मिटाए सघे एतिरो कंहिं में दम ई नाहे जेको पंहिंजी जान मां बेज़ार हुजे उहो अटके बाक़ी कंहिं हल्के फुल्के जो कम ई नाहे। चवे इमरान शर उबावड़े वारो असां हूअं बि सिर तिरी ते रखी घुमंदा आहियूं असांखे को फिक्र ई नाहे ऐं जंहिं बि फिटायो त ख़बर पइजी वेंदसि असांजो पावर छा आहे असांजो पावर छा आहे। असां त उन्हनि गदारनि खे बि दिलि सां इज़त ऐं प्यार ॾींदा रहियासीं जेके सॼी उमिरि असांखे नंगींदा रहिया। असां पंहिंजी नियत साफ़ हुजण करे अॼु बि उरूज ते आहियूं। असां फ़क़ीरनि सां फिटाइण वारनि जा नाम ऐं निशान ई नाहिनि रहिया नाम ऐं निशान ई नाहिनि रहिया। शरीफ़ आहियूं त शरीफ़ रहण ॾे जे असां बदिलियासीं त कई ॾींहं बारूद जी धप न वेंदी तुंहिंजे शहर मां। चवे शाइर सलीम चांडियो दुबई वारो सुठो थी त सुतल शींहं खे न जाॻाए जे जागी पयासीं त अहिड़ो सुधरी वेंदे जो मस्जिद में जमायत सां पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे।